माज़ी की भेंट में महंगाई बीड़ी थी वही है। पीपल्स पार्टी ग़रीबनि जे दिल जो आवाज़ महसूस कंदी आहे। असां बीबी जे नाले सां ग़रीबनि जी मदद लाइ माली कार्ड आंदो। हुकूमती दौर में मुलाज़िमनि जे पघारनि में 100 सैकड़ो वाध कई। चकवाल में जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि जो हुकूमत हलाइण जो अंदाज़ ई ग़लति आहे। जिन माण्हुनि अवाम सां ज़्यादतियूं कयूं आहिनि उन्हनि जो अज़ालो कंदासीं। हारियुनि जा फसल सुठा थींदा त ख़ुशहाली ईंदी। चूंड सरगर्मियों चोट चढ़ियल। पीपल्स पार्टी पारां अॼु हैदराबाद में जलसो मुनक़द। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। तयारियूं मुकम्मल। तलाकिन में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया। ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जो तहफ़ुज़ रुगो पीपल्स पार्टी कंदी आहे। असांजी पहिरीं तरजीह आवाम खे सिहत जूं सहूलियतूं ॾियणु आहे। सादकाबाद में जलसे ख़िताब कंदे आसवा भुट्टो ज़रदारी चयो त असां इस्पतालूं क़ाइमु कयूं जिते ग़रीबनि खे मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं मिलंदियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वाहिद लीडर आहे जेको अवाम जा समूरा मसइला हल करे सघे। आम चूंडनि में अवाम तीर ते ठपो हणी बिलावल खे कामयाब करे। बिलावल भुट्टो ज़रदारी वाहिद लीडर आहे जेको सॼे पाकिस्तान में जलसा करे रहियो आहे। मीरपुर ख़ास जलसे में बरसात सबबि माण्हू बिलावल जो ख़िताब ॿुधण लाइ वेठल रहिया। हैदराबाद जा माण्हू बि पंहिंजे लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर ॿुधणु चाहिनि था। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त एमक्यूएम वारा चूंडूं खटण लाइ ॿियनि खे मिंथूं करे रहिया आहिनि। मुतहिदा हिकु मोल घोड़ो बणिजी चुकी आहे। खाधो खाराए ज़िंदा करण जी कोशिश कई पई वञे। आम चूंडनि वारे ॾींहुं 8 फ़रवरी ते हर हंधि रुगो तीर जा जलवा हूंदा। लाहौर जे तक NA 127 ते सियासी पार्टी जी आफिस ते हमले जो चीफ कमिश्नर नोटिस वठी छॾियो। पंजाब जे सूबाई इलेक्शन कमिश्नर खे जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। साॻे तक ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नूर लीग जो अता उम्मीदवार आहिनि। PP अॻवान शैलर सां ऐं ॿियनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ अता खे लॻाम ॾे। PP जे आफिस मां 3 कारकुननि खे अगवा कयो वियो। शफ़ाफ चूंडनि लाइ असां पुरअमन आहियूं। NA 127 ते शिकस्त जे ख़ौफ़ सबबि नूर लीग जो उम्मीदवार गुंडागर्दी ते लही आयो आहे। इलेक्शन कमीशन मामले जो नोटिस वठे। पीपल्स पार्टी जी नायब सदर शीरी रहमान पारां PP 160 में पीपल्स पार्टी जे इलेक्शन ऑफिस ते हमले जी मज़म्मत। शीरी रहमान जो चवणु आहे त लाहौर में पीपल्स पार्टी जे इलेक्शन ऑफिस ते हमलो मज़म्मत जोॻो ऐं इंतिहाई अफ़सोसनाक आहे। PP 160 में पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मियां मिसबाउर रहमान जी इलेक्शन ऑफिस में भञा कई वई। हिकु वाक़ियो कानून ऐं इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता अख़लाक जे वाज़े भनकड़ी आहे। इलेक्शन कमीशन वाक़े जो सख़्त नोटिस वठे ऐं हमले में मुलविस नुमाइंदनि जा कार्ड रद्द करे। कराची में सिंध जे निगरान वॾे वज़ीर पारां कमिश्नर ऑफिस जो दौरो। निगरान वॾे वज़ीर जे पहुचण ते कमिश्नर सलीम राजपूत रेन एमरजेंसी जे इंतज़ामनि जे हवाले सां खेसि ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर कमिश्नर ऑफिस में क़ाइम कंट्रोल रूम जो बि दौरो कयो ऐं कमिश्नर खां आम चूंडनि जी तयारियुनि बाबति ब्रीफिंग वरिती। निगरान वॾे वज़ीर चयो आहे त आम चूंडनि जे इंतज़ामनि में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। कराची में अॼु बि वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। शारे फैसल, नॉर्थ कराची, गुलशन हदीद, नांगन चौरंगी, II चौधरीगढ़ रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि ताईं शहर में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। कराची में तेज़ बरसात खां पोइ फ्लाइट ऑपरेशन मुतासिर। अॼु 20 उॾामूं मुअतल कयूं वियूं। इस्लामाबाद खां गिलगित वेंदड़ 4 उॾामूं मुअतल कयूं वियूं। कराची खां इस्लामाबाद जूं 4 उॾामूं KP 300, 301, 308 ऐं 369 बि मुअतल। PIA इस्लामाबाद खां सखर जूं 2 उॾामूं PK 631 ऐं 632 मुअतल करे छॾियूं। दुबई खां इस्लामाबाद जूं उॾामूं PK 211 ऐं 212 बि मुअतल कयूं वियूं। ऐं इसराइली फ़ौजनि जी गज़ा में बमबारी जारी। 24 कलाक दौरान 120 फ़लस्तीनी शहीद, 150 ज़ख़्मी थी पिया। खानयूनिस में रेड क्रिसेंट जी इमारत ते फायरिंग, 3 फ़लस्तीनी शहीद। सयोनी फ़ौज जे हमले में फ़लस्तीनी हलाल अहमद जी औरत डायरेक्टर बि शहीद थी वई।
7 अक्टूबर खां जारी इसराइली हमले में शहीद थी वयल फलस्तीनियन जो मजमूई तादाद 27,131 थी वियो ऐं 66,287 ज़ख़्मी थी पिया।